नाज़रीन भलीकार चवंदासीं हाणे ज़िक्र कंदासीं सिंध काबीना जो इजलास थियो आहे कराची में। सैयद मुराद अली शाह सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जी सदारत में इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया आहिनि। ख़ासि तौर ते तुर्की जे मुतासिरनि जे लाइ 1 लख टेंट ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। पेशावर सान्हे जे जेके उन में शहीद आहिनि उन्हनि जे लाइ ज़ख़्मियुनि जे लाइ बि इमदाद जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध पुलिस में बि जेके नयूं भर्तियूं आहिनि उन जा जेके डोमिसाइल आहिनि उहे चेक करण जे हवाले सां पिणु हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया आहिनि। रैपिड रिस्पॉन्स फोर्स खे सॼे सूबे ताईं वधाइण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे, मंज़ूरी ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं। एंकर पर्सन आहिनि, चीफ रिपोर्टर आहिनि आवाज़ TV कराची जा, गाज़ी जंडीर साहब। गाज़ी साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी अली रज़ा, अचे पियो आवाज़? जी ठीकु आहे। अच्छा गाज़ी साहब, अॼु थियो आहे इजलास सिंध काबीना जो जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया आहिनि। ख़ासि तौर ते तुर्की जे हवाले सां या रैपिड रिस्पॉन्स फोर्स खे सूबे ताईं वधाइण जे हवाले सां फ़ैसिला कया विया आहिनि। कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि, कहिड़नि फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे सिंध काबीना जे इजलास में? जी बिल्कुलु अली रज़ा, अॼु सिंध काबीना जो अहम इजलास हो वज़ीर आला हाउस में, जंहिंमें मुख़्तलिफ़ एजेंडाऊं अॼोके इजलास में ख़ासि तौर ते तुर्की में जेको ज़िलज़िले वारी अफ़सोसनाक सूरत हाल पैदा थी आहे उन हवाले सां सिंध सरकार तुर्की माण्हुनि सां हमदर्दी ऐं एकता जे इज़हार तौरु 1 लख ख़ैमा मोकिलण जो ऐलान कयो आहे। जॾहिं त पेशावर सान्हे जे हवाले सां पिणु अॼु सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई आहे सिंध काबीने जे तरफ़ां। ऐं वॾे वज़ीर चयो आहे त 10 लख रुपया हर हिकु शहीद एहलकार खे ऐं 5 लख रुपया ज़ख़्मी खे सिंध सरकार जे तरफ़ां ॾिना वेंदा। दहशतगर्दी जो शिकार जेके माण्हू आहिनि उन्हनि सां सिंध जे अवाम जे तरफ़ां ही हमदर्दी कई वेंदी ऐं उनखे अहसासु या पैगाम ॾिनो वेंदो त सिंध जो अवाम बि उन्हनि सां गॾु आहे। सिंध काबीना वॾे वज़ीर जे इन फ़ैसिले जी तमामु घणी तारीफ़ कई आहे। अॼु सिंध काबीना जे इजलास में मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि ते पिणु मंज़ूरी ॾिनियूं वयूं आहिनि। ख़ासि तौर ते अॼु सिंध काबीना रैपिड रिस्पॉन्स फोर्स जंहिंखे पाण RRF चवंदा आहियूं शॉर्ट में, ही उनखे तोसीअ ॾेई सूबे ताईं उन्हनि जो हिकिड़ो नेटवर्क या उनखे वुसत ॾियण जी मंज़ूरी ॾिनी आहे। इन खां पहिरियां रैपिड रिस्पॉन्स फोर्स मख़सूस हेडक्वार्टर्स में हूंदी हुई। जॾहिं पुलिस जी ज़रूरत पवंदी हुई त उते हू एक्शन कंदी हुई, ख़ासि तौर ते कराची में। पर हाणे समूरे सूबे में रैपिड रिस्पॉन्स फोर्स जी अवेलेबिलिटी खे यकीनी बणायो वेंदो। इन हवाले सां अहम डिसीशन आहे ही। अच्छा गाज़ी, कहिड़ो फ़ाइदो थींदो जेकॾहिं रैपिड रिस्पॉन्स फोर्स खे सॼे सूबे में वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त इन सां कहिड़ो फ़ाइदो थी सघंदो? छा पुलिस जी तकड़ी मदद थी सघंदी या कीअं सूरत हाल खे मुंहुं ॾियण में मदद मिलंदी? फ़ाइदो कहिड़ो मिली सघंदो आवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां जेकॾहिं सिंध पुलिस का कोशिशि करे त? बिल्कुलु अली रज़ा, जीअं त नालो आहे रैपिड रिस्पॉन्स फोर्स, उन मां पाण सम्झी सघूं था त ही मुख़्तलिफ़ हेडक्वार्टर्स जेके ज़िले हेडक्वार्टर्स आहिनि या पुलिस जूं जेके ॿियूं एरियाज़ आहिनि हेडक्वार्टर टाइप जा, उते फोर्स अवेलेबल हूंदी। ऐं नंढनि ज़िलनि में ख़ासि तौर ते ॿाराड़ी वारनि शहरनि में जेको नफ़री जी खोट वारियूं शिकायतूं हूंदियूं आहिनि, एट ए टाइम का एमरजेंसी वारी सूरत हाल क्रिएट थी वई, किथे ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी वियो, ख़ासि तौर ते कचे वारा जेके एरियाज़ आहिनि, त उते ही फोर्स ऑलरेडी अवेलेबल हूंदी ऐं फौरी तौर ते मोकिलणी पवंदी। पहिरियां पाण वटि इहा प्रैक्टिस आहे त जेकॾहिं घोटकी ज़िले में मुक़ाबिलो हले पियो त शिकारपुर खां, सखर खां, खैरपुर खां पुलिस फोर्स तलब कई वेंदी ॿियनि डिस्ट्रिक्ट्स खां। पर हाणे ही फोर्स उन ज़िले में ऑलरेडी मौजूदु हूंदी। उनखे जेके लाॻापियल SSPs आहिनि उहे पंहिंजी रिक्वायरमेंट मूजिबि बर वक़्तु यूटिलाइज़ करे सघंदा। आम माण्हुनि खे अमन अमान बहाल करण में या आम माण्हुनि जे तहफ़ुज़ में ही जेको डिसीशन आहे उहो वधीक काराइतो साबित थी सघे थो। छाकाणि त पुलिस नफ़री जी खोट जूं जेके शिकायतूं आहिनि उहे सॼी सिंध में आहिनि। उन हवाले सां ही फ़ैसिलो वरितो वियो आहे जेको आम माण्हुनि ताईं सिधो या अणसिधो रिलीफ ॾींदो। अॼु सिंध काबीना जे तरफ़ां क्राउड मैनेजमेंट यूनिट ठाहिण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई आहे। ख़ासि तौर ते जेके जलसा जुलूस या एहतजाजनि वारी कैफ़ियत आहे उन्हनि में स्पेशल यूनिट क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंजी तरबियत हूंदी, ट्रेनिंग हूंदी त हू क्राउड खे मैनेज कीअं रखंदा। सही, मतलब गाज़ी इन जे लाइ नयूं भर्तियूं कयूं वेंदियूं क्राउड मैनेजमेंट जे लाइ या जेका रैपिड रिस्पॉन्स फोर्स आहे उन में हिन वक़्तु एतिरी फोर्स त न हूंदी या एतिरा एहलकार त न हूंदा, पोइ उन में नयूं भर्तियूं कयूं वेंदियूं? इन हवाले सां बि का ॻाल्हि ज़िक्र हेठि आई आहे? जी बिल्कुलु, काबीना जो जेको ही फ़ैसिलो आहे क्राउड मैनेजमेंट यूनिट ठाहिण वारो, उन लाइ त यकीनन नयूं भर्तियूं करणियूं पवंदियूं। छाकाणि त ही जेका फोर्स हूंदी
उनजी ट्रेनिंग बि स्पेशल हूंदी ऐं उनमें यकीनन पढ़ियल लिखियल माण्हुनि जी ऐं तरबियत याफ़्ता माण्हुनि जी ज़रूरत पवंदी। इन करे इहो जेको भर्ती थींदी बाज़ाब्ता नए यूनिट जे हवाले सां ऐं उनमें ट्रेनिंग थींदी ऐं ॿियो पुलिस डिपार्टमेंट में जेके क़ाबिल माण्हू अहलकार ऐं ऑफिसर्स मौजूदु आहिनि उन्हनि जी सिलेक्शन बि थी सघे थी। सही। अच्छा गाज़ी, सिंध जे IG खे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब हिदायत कई आहे त जेके नयूं भर्तियूं आहिनि उनजा डोमिसाइल चेक कराए वञनि। छा इन वाले सां के शिकायतूं आहिनि या एहतियातन जेको माज़ी जो असां वटि रिकॉर्ड रहियो आहे मुख़्तलिफ़ सूबनि जा जेके डोमिसाइल होल्डर्स जेके आहिनि उहे नौकरियुनि ते क़ाबिज़ थींदा आहिनि त उन शिकायत खे नज़र में रखंदे इन क़िस्म जो फ़ैसिलो कयो वियो आहे या हिन भर्तियुनि में या हाणोकी भर्तियुनि में बि का शिकायत साम्हूं आई आहे? जाली भर्तियुनि जाली डोमिसाइल्स वारो जेको इशू आहे सिंध में अली रज़ा तव्हांजे ॼाण में आहे त माज़ी में बि सिंध सरकार सभिनी ज़िलनि में जो डोमिसाइल जेके जाली इशू थिया पे उन वाले सां कमु कयो हो ऐं हीअ बि उन सां ई लाॻापियल हुकुम आहे जेको इतलाह आहिनि या शिकायतूं आहिनि त सिंध पुलिस में जाली डोमिसाइल वारा माण्हू यानी जेके आउटसाइडर आहिनि जेके हक़ न पिया रखनि सिंध पुलिस में नौकरी जो उन्हनि माण्हुनि खे भर्ती कयो वियो आहे। इन करे हीअ स्क्रूटनाइज़ करण लाइ फ़ैसिलो कयो वियो आहे त सभिनी जेके नयूं भर्तियूं थींदड़ आहिनि पुलिस डिपार्टमेंट में उनजा डोमिसाइल चेक कया वञनि त जीअं जालसाज़ी वसीले जेकॾहिं को माण्हू डिपार्टमेंट में आयो आहे सिंध में रहंदड़ बेरोज़गारनि जी हक़ तलफ़ी करे उनखे नेकारी ॾेई सघिजे। सही। अच्छा गाज़ी, 423 तरक़ियाती रिथाउनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। छा ही पुराणियूं रिथाऊं आहिनि या कि नयूं रिथाऊं आहिनि तरक़ियाती रिथाऊं जेके सूबे में शुरू कयूं वेंदियूं ऐं उन्हनि जी जेका आहे सा बजट जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त जेका सालियानी बजट आहे उहा बि मथां आहे जून में 2-4 महीना रहिया आहिनि त इन हवाले सां ही छा नई बजट जूं इहे स्कीमूं आहिनि या ही हलंदड़ स्कीमूं आहिनि उन्हनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे? जेके ऑलरेडी बजट में मौजूदु स्कीमूं आहिनि मुख़्तलिफ़ जॾहिं सिंध काबीना जा डिसीशन्स थियनि था या सेशन्स थियनि था त उन में जाइज़ो वरितो वेंदो आहे त कहिड़ियूं तरक़ियाती स्कीमूं मुकमल थी चुकियूं आहिनि या कनि तरक़ियाती स्कीमुनि में पैसा न मिली सघिया आहिनि। उन हवाले सां ई जेके बजट बुक में शामिल हलंदड़ माली साल जूं तरक़ियाती रिथाऊं आहिनि उन्हनि ते अॼु मुख़्तलिफ़ स्कीमूं आहिनि जिन ते मंज़ूरियूं थियूं आहिनि ऐं पैसनि जारी करण जी काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। जीअं सिंध काबीना वरी महिरबानी गाज़ी, वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठंदा ब्रेक।